मां बीके बीना रामचंदानी तव्हांजो करियां थी स्वागत ऐं गणेश उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। ओम शांति। गणेश उत्सव सिर्फ भारत में ही न पर परदेश में भी वॾे धूमधाम उत्साह उमंग भक्ति भाव ऐं हर्ष उल्लास सां 10 ॾींहं सभई नंढा वॾा मिली करे वॾी श्रद्धा सां पूजा अर्चना आराधना कंदे उन जो आह्वान वेलकम स्वागत या स्थापना कंदा आहिनि। एतिरे क़दर के साधक भगत माण्हू भी शिव जी उपासना कंदे चवंदा आहिनि कि पहिरीं गणपति गणेश जी उपासना करियो, पोइ ही शिव जो दर्शन कंदा। गणेश जी खे मैनेजमेंट गुरु ऐं सफलता जो देवता मञियो वियो आहे। इन करे गणेश जी तमामु घणो मशहूर ऐं लोकप्रिय आहे। गणेश जी शिक्षा ज्ञान धन बुद्धि जो देवता जे रूप में पूॼियो वेंदो आहे। गणेश जी खे अनेक नालनि सां कोडियो ऐं ॼाणियो वेंदो आहे। उन जा सभई नाला सर्व गुण विशेषताउनि सां भरपूर यानी प्रेरणा पूर्वक संदेश ॾियण वारा। असां सभिनी ॼाणंदा आहियूं कि गणेश जी खे मंगल मूर्ति भी चयो वियो आहे ऐं अॼु ही हर शुभ कम जे शुरूआत कंदा आहियूं त चवंदा आहियूं श्री गणेश करियो। उन जा अनेक नाला जीअं त विघ्न विनाशक दुख हरता सुख करता सिद्धि विनायक मंगल मूर्ति। गणेश जी जो पूजन भी इन्हनि ही नालनि सां ही कयो वेंदो आहे। ईअं छो भला उन जो एतिरो महत्व छो आहे ऐं उन जी महिमा ॻाई वेंदी आहे ऐं उन खे वॾे प्यार सां यादि भी कयो वेंदो आहे। त छा सिर्फ यादि करण सां पूजा करण सां या उन जी सिर्फ महिमा ॻाइण एतिरो ही काफ़ी आहे छा? छो न उन खां असां प्रेरणा वठूं। असां सभई अॼु खां वठी हर रोज इहे 10 ॾींहं में मंगल मूर्तिअ जे अंदरूनी सुंदरता खे डिवाइन क्वालिटी खे शक्ति विशेषताउनि खे ॼाणण जी कोशिश कंदासीं ऐं पंहिंजे जीवन में उन जी विशेषताउनि खे धारण भी कंदासीं। असां सिर्फ गणेश जी जी महिमा न करियूं पर पाण ही स्वयं श्री गणेश जी जी वांगुरु पंहिंजो जीवन ठाहियो। इहो कीअं अचो त सम्झ। गणपति अर्थात छा? गण माना गुण ऐं पति माना मालिक यानी सभी गुणनि जो मालिक। ये सभई डिवाइन क्वालिटी गुण उन जी मूर्ति मां ॾिसणी पिया। उन जा हर एक अंग हिकु हिकु अंग खां विशेषता सां भरपूर आहे जेकी असांखे प्रेरणा ऐं संदेश प्रदान था कनि। जीअं गणपतिअ जी खां विघ्न विनाशक दुख हरता सुख करता भी चवंदा आहिनि त हू सभिनी जा दुख दूर करण वारो ऐं सुखनि सां झोली भरण वारो आहे। हर कोई इहो ई इच्छा रखंदो आहे कि उन जे जीवन में दुख सदाई लाइ मिटजी वञे। गणपतिअ जे आगमन यानी स्थापन सां ही असांखे घणेई प्रेरणाऊं मिलनि थियूं ऐं हू भी इहो ही चाहींदो आहे त असांजे जीवन में सभई दुख दूर थी वञे। त छा सिर्फ पूजा करण सां असांजा सभई विघ्न दूर थी वेंदा? ईअं न आहे। छो त इहे सभई विघ्न असांजी कंहिं न कंहिं पंहिंजी कमज़ोरी जे कारण ही असांजे जीवन में अचनि। त अचो त हिन विघ्न हरता पर्व ते विघ्न विनाशक गणेश जो स्पिरिचुअल राज खे असां ॼाणूं। गणपतिअ जी आखाणी भी वॾी मनमोहक आहे ऐं घणनि राज़नि सां भरपूर आहे। चवंदा आहिनि शंकर जी 10 सालनि जे लाइ वञी रहियो हो तपस्या करण। आखाणी में चयो थो वञे मां पार्वती गणेश जी रचना कई। गणेश जी मां जी रक्षा लाइ सदाई ॿाहिरि पहिरो ॾींदो हो। हिकु ॾींहुं शंकर जी जॾहिं तपस्या मां वापसि मोटी आयो त गणेश जी पंहिंजे पीउ खे न सुञातो, इन करे उन खे अंदरि वञण जे लाइ रोकियो। तंहिं शंकर जी खे गुस्सो अची वियो ऐं उन जो सिर कटे छॾियो ऐं अंदरि हली वियो। उन ते मां पार्वती चयो तव्हां ही छा कयो? मूंखे पंहिंजो पुटु वापसि खपे। त शंकर जी चयो ठीकु आहे। ऐं उन वक़्तु उतां हाथी गजानंद निकिरी रहियो हो त शंकर जी उन जो सर कटे ॿार जे सिर ते जोड़े छॾियो ऐं उन खे जीवन दान ॾेई करे नालो रखियो गणेश। इहा आखाणी असांखे छा थी सेखारे? ॿार पंहिंजे पीउ खे नथो सुञाणे ऐं शंकर जी देवता जेको 10 साल तपस्या करे आयो पोइ बि उन खे गुस्सो अची वियो जो नंढे ॿार जो सिर ई कटे छॾियो। अॼु भी असां जेकर 10 मिंट भी मेडिटेशन करियूं या भक्ति करियूं एतिरा शीतल ऐं शांत थी था वञूं जो असां चाहींदे भी ऊंचे आवाज़ में नथा ॻाल्हाए सघूं। शंकर जी 10 साल तपस्या करे आयो ऐं उन खे एतिरो गुस्सो अची वियो। इहो भी हिकु नंढी ॻाल्हि ते जेको ॿार पंहिंजे कर्तव्य जो पालन करे रहियो। ॾिसो इन आखाणी में इहो चयो वियो आहे कि उन जो सिर कटियो। ईअं की न चयो वियो आहे कि उन जी हत्या कई। ॿिन्ही में तमामु घणो फ़र्क़ु आहे। हिन जो सिर
कटियो ऐं ॿिए कंहिंजो सिर लॻाए छॾियो। परमात्मा बि जॾहिं हिन सृष्टि ते अवतार वठनि था त असां बि अहंकार वस या अज्ञान वस या बॉडी कॉन्शियस वस उनखे सुञाणे नथा सघूं। इन करे परमात्मा सभिनि खां पहिरीं असांजी बॉडी कॉन्शियस जो सिर खे थो कटे, माना असांजे अहंकार रूपी सिर खे थो कटे ऐं सोल कॉन्शियस यानी ज्ञान सां भरपूर, प्योरिटी ऐं ड्यूनिटी सां भरपूर हिकु वाई सर लॻाए। असां अॼु सिखंदासीं त देह अभिमान खे छॾणो आहे। चवणी आहे त वॾो उहो न आहे जेको ॿियनि खे नंढो समझे, पर वॾो उहो आहे जंहिंसां मिलण खां पोइ पाण खे नंढो महसूस न करे। सुभाणे मिलंदासीं हिकु नई विशेषता सां। इहे 10 ॾींहं गणेश जीअ जी पूजा करे उनजी स्पिरिचुअल मीनिंग खे समझंदासीं, ज्ञान ॿुधंदे ऐं ॿियनि खे बि ॿुधाईंदे ऐं पंहिंजे जीवन में उनजी विशेषताउनि खे धारण बि कजो। त तव्हां सभिनी असां सां इहे 10 ॾींहं जुड़ी रहंदा ऐं असां तव्हांखे हर रोज़ नओं स्पिरिचुअल राज़ ॿुधाईंदासीं। उमेद त तव्हांखे असांजी हीअ नई कोशिश वणी हूंदी ऐं इन ई शुभ भावना ऐं शुभ कामना सां मां वठां थी इजाज़त। वरी मिलंदासीं सुभाणे गणेश जी नए विशेषता सां गॾु। ओम शांति।